अम्मा, ओ अम्मा, आख़िर मां कामयाब छो कोन थो थियां? मुंहिंजी माउ, मां एतिरा साल महिनत कई आहे। मुंहिंजी माउ, मां जाॾे वञा थो नाकाम थी थो अचां। न मां कंहिंसां जहिड़ो कयां, न ई मां कंहिंसां नफ़रत कयां, न ई मूंखे को बुग़्ज़ आहे दिलि में। मुंहिंजी माउ मुसलसिल 5 सालनि खां लोड़ियां थो वेठो। जाॾे वञा थो हथे ख़ाली मोटी थो अचां। आख़िर मूंखां कहिड़ो ॾोह थियो आहे? मुंहिंजी माउ, मां तुंहिंजी बि इज़त कंदो आहियां। हिकिड़ो थींदो आहे नी त पंहिंजी माउ जी जेके इज़त न कंदा आहिनि उहे दरपदर थींदा आहिनि। ॿुधाए न माउ, मां कामयाब छो कोन थो थियां? मुंहिंजा बचड़ा ईअं रोए त न, मूंखे बि तकलीफ़ थी थिए। मुंहिंजा बच्चा हिकिड़े ॾींहुं तूं ज़रूरु कामयाब थींदे। तूं परेशान छो थो थी? जेको बि महिनत कंदो अलाह हुनजी महिनत रायगार नाहे कंदो। न तूं कंहिंजी दिलि ॾुखाई आहे हिन महिल ताईं। पर हा ज़ुएब, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ॿुध। तोखे यादि आहे जॾहिं तूं स्कूल में पढ़ंदे हुए? न मां, मूंखे यादि न आहे। छा थियो हो स्कूल में मुंहिंजी माउ? मुंहिंजा बचड़ा तूं यादि कर, 6 साल पहिरियों जॾहिं तूं घर आए हुए तो मूंखे स्कूल जी ॻाल्हि कई हुई। अम्मा, कहिड़े स्कूल जी थी ॻाल्हि करी? मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मुंहिंजा बच्चा यादि कर, यादि कर। तो हिकिड़ी ॻाल्हि मूंखे चई हुई, शायदि तूं उन्हनि ॻाल्हियुनि जे करे नाकाम आई। हा मां सोचां त सही, आख़िर मां कहिड़ी ग़लती कई हुई? हा मुंहिंजा बच्चा, सोच सोच, अलाह कंदो तोखे यादि अची वेंदी। जी अम्मा, सोचां थो। हा अम्मा, हा मूंखे यादि अची वियो। हलियो, शायदि मां इन्हनि ॻाल्हियुनि जे करे ई नाकाम रहियो आहियां। एतिरी साल महिनत कई आहे, उन जे बावजूदि को सिलो नथो मिले। सिर्फ़ु इहा ई वजह थी सघे थी। हा मुंहिंजा बच्चा, बिल्कुलु तूं सही थो चईं। तूं वञ हाणे ऐं उन स्कूल वारी ॻाल्हि खे यादि करे ऐं उन्हनि माण्हुनि सां मिल वञी। अम्मा, मां हाणे ई वञा थो ऐं इंशा अल्लाह मां कमु करे पोइ ई वापसि ईंदुसि। अल्लाहु अकबर, वाक़ई सही मूंखे ॻाल्हि त यादि अची वई। पर हाणे उहे माण्हू मूंखे किथे मिलंदा जेके स्कूल वारे टाइम मूंसां गॾु हुया? ऐं ख़ासि उहो माण्हू मूंखे किथे मिलंदो जंहिंखे मूंसां मिलणो आहे? मूंखे उताक ते उन जे ते वञिणो पवंदो। अलाह कंदो मसइलो हल थी वेंदो, पर थी त झूनो वियो हूंदो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मां जंहिंखे ॻोल्हियां पियो उहो मुंहिंजे साम्हूं ई वेठो आहे। मां हाणे ई मिलांसि थो ऐं मसइलो हल थो कयां। साईं, ओ साईं, अस्सलाम वालेकुम। साईं, तव्हां मूंखे सुञातो? वालेकुम सलाम पुट, मूं तव्हांखे न सुञातो। कहिड़ो बाबा तव्हां? साईं, तव्हां मूंखे न सुञातो? वाक़ई तव्हां सुञाणींदो त कीअं? मां तव्हांजो नाफ़रमान शागिर्द। तव्हां वटि 10 साल मुसलसिल पढ़ियुसि, वेहंदो बि पहिरीं बेंच ते हुयुसि। पर हा हुयुसि तव्हांजो इनकारी। तव्हां जेका बि शइ चवंदा हो तव्हांजी नाफ़रमानी कंदो हुउसि। ऐं उन नाफ़रमानीअ जो नतीजो इहो ई हो जो तव्हां आख़िरी साल जॾहिं मां स्कूल मां निकिरां पियो त तव्हां मूंखे बददुआ ॾिनी त तूं कॾहिं बि कामयाबु कोन थींदे। साईं, मां मुसलसिल 5 सालनि खां नौकिरीअ लाइ तलाश में आहियां। हर जाइ तो मां ख़ाली मोटी थो अचां। मुंहिंजा उस्ताद, मूंखे माफ़ु कर। अरे ज़ुएबी बाबा, मञा थो उन ॾींहुं मूं तव्हांखे बदुआ ॾिनी, पर मुंहिंजा सभु शागिर्द बचाओ बाबा। साईं, ओ साईं, बसि तव्हां रुगो मूंखे दिलि सां माफ़ु कयो ऐं इहा दुआ ॾियो त पुट तूं कामयाबु थींदे। पुट, मूं तव्हांखे माफ़ु करे छॾियो। अलाह साईं तव्हांजा बेड़ा ई पार कंदो, कामयाबु हूंदो, सदाईं ख़ुशि हूंदो बचा। महिरबानी साईं, लख थोरा, लख थोरा। अम्मा, ओ अम्मा, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहीं। ईअं थो सम्झां त माना मुंहिंजी ज़िंदगी हाणे सुकून सां ई स्टार्ट थी चुकी आहे। पुट, उस्ताद खां माफ़ी वठी आए? हा मां उस्ताद खां माफ़ी वठी आयुसि। पुट, हाणे तुंहिंजा बेड़ा ई पार अथई। हाँ, हीअ वरी कंहिंजी ॻाल्हि आहे? अड़े, हीअ त इंटरव्यू वारनि जी ॻाल्हि आहे, जिते इंटरव्यू ॾेई आयुसि कुझु ॾींहं पहिरियां। लॻे थो हेॾो बि रिजेक्ट कयनि, वरी बि एक्सेप्ट करे ॾिसांसि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा मुबारक हुजे। कुझु ॾींहं तव्हांजो इंटरव्यू थियो हो, सो तव्हांजो इंटरव्यू जेको आहे उहो सक्सेस थी चुको आहे। हाणे अचो तव्हां ऐं पंहिंजो जॉइनिंग लेटर खणी वञो, तयारु आहे, ऐं यादि सां मिठाई जो दॿो बि खणी अचिजो। साईं, सच में मां कामयाबु थी वियुसि? हलियो। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। साईं, ठीकु आहे। हिकिड़ो छा, मां 5 दॿा मिठाई जा खणी ईंदुसि। साईं, मुबारकूं, ख़ैर मुबारकूं साईं, मोहबतूं साईं। अमर बेड़ा ई पार थी हलिया, नौकिरी मिली वई मुंहिंजी माउ।
पुट सदाई कामयाब हुज, इहे ई मोहबतूं वंडींदो रह। वञ हाणे मिठाईअ जो दॿो खणी वञ सभिनि ॾे माइटनि ॾे। हा मुंहिंजी माउ, मां वञा थो।